नाज़रीन ख़बर असां शेयर कंदासीं घोटकी मां रिपोर्ट मोहम्मद अली संगड़। घोटकीअ में शेख बिरादरी जे माण्हुनि हाजी मखणो शेख, हाजी मोहम्मद बख्श शेख, गुलाम रसूल शेख, मंज़ूर अहमद शेख ऐं शेख बिरादरी एहतजाज कंदे चयो त चाचड़ बिरादरी जे माण्हुनि असांजे मथां आशिक अली चाचड़ खे अगवा करण जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो आहे। वधीक उन्हनि जो चवणु आहे त असां SSP घोटकी, DSP घोटकी, SHO घोटकी ऐं आला अमलदारनि खां मुतालबो करियूं था त उन मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अजी बिल्कुलु हिन वक़्तु मां मौजूदु आहियां शेख मोहल्ला में, जिते शेख बिरादरी मथां चाचड़ बिरादरी जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे त उन्हनि असांजे आशिक अली चाचड़ खे अगवा कयो वियो आहे ऐं असां सां शेख बिरादरी जा मोज़िज़ ऐं उहे माण्हू मौजूदु आहिनि जंहिंजे मथां इल्ज़ाम लॻायो वियो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, जेको तव्हांजे मथां चाचड़ बिरादरी जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे, इहो सच आहे या इहो कूड़ो इल्ज़ाम आहे? इहो साईं सरासर कूड़ आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। असांजे मथां जेको इल्ज़ाम हयो वियो आहे इहो हिकिड़े क़िस्म इंतकाम कनि था पिया ऐं असां सां पहिरियां नाजाइज़ी थियल आहे। चाचड़नि जे माण्हुनि सदीक चाचड़ ऐं मुला जुमन मलिक ऐं ॿिन्हिनि असां सां नाजाइज़ी कई आहे। हिननि तक़रीबन 3-4 ॾींहं पहिरियां उन्हनि जे मथां FIR थी आहे। उन्हनि जा इहे ॿई माण्हू जेल में अंदरि बंदि आहिनि, थाणे में इलाक़े में बंदि नी, ऐं हिननि जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जो इंतकाम कयो आहे जंहिंजी जेको आहे सो इहा शइ मथां जो कूड़ो हिकु बेबुनियाद हिकिड़ो इल्ज़ाम हणी करे ऐं असांखे कमज़ोर करणु चाहिनि था पिया ऐं जेको आहे सो जेको असांजो केस थियल आहे उनखे जेको आहे सो कमज़ोर करणु चाहिनि था पिया। पर असांजी बिरादरी वेठी आहे गॾु ऐं मां पाण हिते हिन मस्जिद में इमाम आहे। मुंहिंजो नालो ॾिनो अथऊं, मुंहिंजो नालो आहे हाफ़िज़ अब्दुल हमीद शेख ऐं जेको आहे सो ॿिया मुंहिंजा परियां सोट वेठो आहे, सोट सनाला वेठो आहे, मंठार वेठो आहे, इहे ॿई मुंहिंजा सोट आहिनि, इन्हनि जो नालो ॾिनो अथऊं। पर मोहल्ले मां जंहिंखां बि पुछियो वञे, तहक़ीक़ कई वञे त बाबा हे जेको इल्ज़ाम जेको हिननि जे मथां हयो वियो आहे शेख बिरादरी जे माण्हुनि जे मथां, हाफ़िज़ अब्दुल हमीद जे मथां या भाई सनाला जे मथां या मंठार जे मथां, त इहा केतिरी सचाई आहे, हिन में केतिरी ग़लति ॻाल्हि आहे। तव्हांखे महले मां इंशाअल्लाह को बि माण्हू ईअं न चवंदो त को हे 2 नंबर माण्हू नी या हिननि जो ग़लति कमु आहे। असांखे मुंहिंजी पैदाइश तो महले जी आहे, रामूवाली जी मुंहिंजी पैदाइश आहे। मुंहिंजे सोट जी हिन वक़्तु 40 साल उमिरि आहे, उनजी पैदाइश रामूवारी जी आहे। ॿियो सोट मंठार, उनजी 35 साल उमिरि आहे, उनजी पैदाइश तो रामूवारी जी आहे। असां सभिनि जी पैदाइश बि रामूवारी जी। शहर में रहूं था, शहर में उथूं वेहूं था 24 कलाक। शहर में मुंहिंजो दुकानु आहे, गला मंडी सां गॾु 24 कलाक मुंहिंजो दुकान ते उथणु वेहणो हूंदो आहे। ऐं इहा बेबुनियाद हिकिड़ी असांजे मथां इल्ज़ाम हयो वियो आहे। पर असां हिकिड़ो जेको आहे सो असांजी बिरादरी आहे, सभु मुअज़्ज़िज़ीन वेठा आहिनि। हेॾां हे जेको आहे सो असांजो फुफड़ वेठो आहे भाई मोहम्मद बख्श, हेॾां हाजी मखणो मुंहिंजो चाचो आहे ऐं जेको आहे सो परियां मुंहिंजो मामो वेठो आहे मंज़ूर अहमद, हेॾां मुंहिंजो फुफड़ आहे, हेॾां असांजी बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे भाई अरबेलो साहिबु, हेॾां जेको आहे सो मुअज़्ज़िज़ माण्हू असांजो जमायती आहे पंहिंजो भाई साहिब आहे, चाचो नंगर, हेॾां वेठा नी। इहे सभु असांजा मुअज़्ज़िज़ माण्हू नी, मुंहिंजा जमायती नी, मुंहिंजे पोयां निमाज़ पढ़ंदा नी मस्जिद में। असांजे मोहल्ले मां इन शइ जी तहक़ीक़ कई वञे ऐं कॾहिं बि असांजे मथां इहा शइ साबित थी वञे थी, असां बिल्कुलु जेको आहे सो जुर्मदार आहियूं। बाद में कॾहिं बि असांजे मथां इहा शइ साबित थिए। अच्छा, इन्हनि जेको तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻायो आहे, कोई पैसनि जी ॾेती लेती आहे या कोई माना अहिड़ो, इन्हनि आख़िर ड्रामो इहो छो रचायो आहे? इहो असां इन जे करे रचायो वियो आहे ड्रामो त अॼु खां कुझु टाइम पहिरियां मुला जुमन मलिक ऐं उन जो साथी सदीक चाचड़ जेको गुलज़ार जो भाउ आहे, इन ॿिन्हिनि मुंहिंजे भाइटे सां रेप कयो हो, जंहिंमें उन्हनि जा कुझु चङा मुड़ुस विच में अची करे मेड़ मिंथ करे, बाक़ी कुझु ॿिया असांजा पाड़े जा हुया, इन्हनि अची करे जेको आहे सो इहा शइ कई त बाबा असांजो जेको आहे सो पाड़े जो हिसाबु रखी करे मेड़ मिंथ करे माफ़ी थी, हर शइ थी वई। उनखां बाद में वरी जेको आहे सो अॼु खां 5-8 ॾींहं पहिरियां जेको आहे सो वरी असां नंढे खे खणी करे हुन सां रेप कयो आहे, जंहिंजे करे असां थाणे में NC वग़ैरह बि कराईसीं, उनजे मथां FIR बि थियल आहे। उन्हनि जा ॿई माण्हू सदीक चाचड़ ऐं मुला जुमन मलिक, इहे ॿई हिन वक़्तु जेको आहे सो थाणे में बंदि आहिनि ऐं उनजे मथां FIR थियल आहे। हिननि जेको आहे इहा जेका अगवा वारी जेका ॻाल्हि कई आहे न, हिकु असांजे केस खे कमज़ोर करण लाइ, असांखे जेको आहे सो कॉम्पिटिशन माना हिकु असांखे मुंझाइण जे लाइ, असांखे हिकु यरगमाल बणाइण जे लाइ जेको आहे सो हिननि असांजे मथां इहा शइ कई आहे। पर इहा हिननि जी जेको आहे सो हिकु सरासर असांजे मथां इल्ज़ाम आहे। असां शेख बिरादरी घोटकी रामूवाली जा रहासी आहियूं ऐं असां हिकु हक़ीक़त बयानु करणु घुरूं था। ॾोहारी मुला जुमन मलिक ऐं सदीक चाचड़ जे मथां हिन वक़्तु FIR थियल आहे,
हू ॿई हिन वक़्तु लाक में बंदि आहिनि। मुला जुम्मन मलिक जा वारिस ऐं सदीक चाचड़ जा वारिस ऐं उन जो भाउ गुलज़ार चाचड़ असांखे थियल केस मथां हथु खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। ड्रामो ठाहे करे हिकिड़े क़िस्म जो वीडियो उन्हनि तयारु कयो आहे, जंहिंमें हुन इहो ॼाणायो आहे त जंहिंमें वीडियो में गुलज़ार चवे थो पियो त मुंहिंजो पुटु अगवा थियो आहे, जंहिंमें हमीद शेख, सनाउल्ला शेख, मंठार शेख इहे टई जेको आहे सो माण्हू मुंहिंजे पुट खे अगवा कयो आहे। सरासर इहो कूड़ा ग़लति आहे, इल्ज़ाम असांजे मथां आहे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो साईं मुतालबो इहो आहे, IG साहिबु सिंध, DIG साहिबु सखर, SP साहिबु घोटकी, DSP साहिबु घोटकी, SHO साहिबु घोटकी, असांजो मुतालबो इहो आहे वस वारनि खां त असांखे इन्हनि माण्हुनि मां ख़तरो आहे। मां पाण मस्जिद में पढ़ाईंदो आहियां, मस्जिद में इमामत कंदो आहियां, मदरसे में ॿार पढ़ाईंदो आहियां। हिन वक़्तु मुंहिंजी क्लास में ॿार पढ़ंदा पिया नी, हिन वक़्तु मां वटि तालिब पढ़ंदा पिया नी, जेके आवाज़ बि अचे थो पियो नंढनि जी पढ़ाई जो। ऐं उनखां बाद में मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु ग़रीब घराणे सां आहे ऐं अशराफ़ घराणे सां आहे। ऐं को बि असांजे मोहल्ले में असांजे बारे में चई वञे त हे 2 नंबर माण्हू नी, ग़लति माण्हू नी, ऐं असां हर शइ ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां सां इहो ज़ुल्म थियो आहे, नाजाइज़ी थी आहे। असां IG साहिबु, DIG साहिबु ऐं SP साहिब खे अर्ज़ु कंदासीं त असांजो तहफ़ुज़ कयो वञे। इन्हनि माण्हुनि असांखे जेको आहे सो कुझु पहिरियां धमकियूं बि ॾिनियूं नी, ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असांजे मथां इहो कूड़ो हिकु इल्ज़ाम बि हयो आहे। चलो ठीकु आहे, वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां पाण ॿुधो हाफ़िज़ साहिब जूं ॻाल्हियूं त मुला जुमन मलिक ऐं सदीक चाचड़ असांजे मथां इल्ज़ाम तराशी कई आहे ऐं उन्हनि कूड़ो ड्रामो करे असांखां बदिलो वठणु चाहिनि था। जॾहिं त मुला जुमन मलिक ऐं सदीक चाचड़ ॿई जेल में बंदि आहिनि, उन्हनि जे मथां FIR उहा दर्ज कई वई आहे। वधीक हिननि जो चवणु आहे त असां IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं DIG सखर जावेद सुवारो जिसकाणी ऐं SSB घोटकी, DSP घोटकी ऐं SHO घोटकी खे अपील कयूं था त असांजी जेको आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली संगड़, आज़ाद न्यूज़ घोटकी।